अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आओ यहाँ सारा सुमरो आओ है प्रिया गुल सबका फिर एक नजर हेडलाइन पे। पाकिस्तान ईरान अमरीका तकरार खत्म कराइण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जे सरकारी दौरे ते रवानो। सिक्योरिटी ज़रियनि मुताबिक़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अहम आला ईरानी शख्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। फील्ड मार्शल ईरान अमरीका तकरार ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी 2 ॾींहं खां तेहरान में मौजूद। ईरानी मीडिया मुताबिक़ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी सां मुलाक़ात कई। ॿिन्हिनि अॻवाननि विच में ईरान अमरीका जंग जे ख़ात्मे लाइ मसूदनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी ऐं अब्बास इराक़ी पारां अमन क़ाइम करण जे तरीक़ेकार ते बि ग़ौर वीचार। अमरीका जे परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त अमरीका ईरान ॻाल्हियुनि में पाकिस्तानी टियाकड़ी कंदड़ आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर मुसलसल राब्ते में आहे। अमरीका सां मुआहिदे लाइ ईरान खे फ़ैसिलो करणो आहे। उम्मीद आहे त ईरान सां मुआहिदो तइ थी वेंदो ऐं आबनाई हुरम्स खे ॿीहर खोलियो वेंदो। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रोबियो चयो आहे त असां मुआहिदे ते कमु करे रहिया आहियूं। असां वटि प्लान बि मौजूदु आहे। ईरान के टूल टैक्स निज़ाम खां रोकण लाइ अक़वाम मुत्तहिदा जो बेल्ट फॉरम बि इस्तेमाल करे रहिया आहियूं। ईरान एटमी हथियार नथो रखी सघे। आबनाई हुरम्स जे मसइले खे हल कंदासीं। ईरान पारां जंगबंदी मंजमंद आसासनि जी वापसी ऐं सामूंडी तहफ़ुज़ जो मुतालबो। तेहरान एटमी प्रोग्राम जे हवाले सां हलंदड़ अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका जो धमकी वारो रवैयो बेअसर रहंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल ईरान अमरीका तकरार हल कराइण जी कोशिश करे रहिया आहिनि। खिते में अमन थींदो त मुआशी मुश्किलातूं घटि थींदियूं। दुआगूं आहियूं त जंगबंदी जी कोशिश कामयाब थिए। जंगबंदी थियणु घुर्जे जीअं अवाम जी मुआशी मुश्किलातूं घटि थी सघनि। जंग ख़त्म न थी त मुआशी हालतूं संगीन थी वेंदियूं। कराची में तक़रीब में ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कुझु सियासी यतीमनि जो कम ई इहो आहे त उहे तनक़ीद कनि। पीपी जी आला कंहिं जी बि ॻाल्हियुनि इल्ज़ामनि ऐं साज़िशुनि ते ध्यानु नथो ॾे त कंहिं बि साज़िश खे कामयाब थियणु न ॾींदसि। पोइ उहा साज़िश सिंध हुकूमत ख़िलाफ़ हुजे, सूबे ख़िलाफ़ हुजे या पाकिस्तान ख़िलाफ़ हुजे, समूरियुनि साज़िशुनि खे नाकाम बणायो वेंदो।